वालेकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलिर में कैदाबाद मुर्गी खाने लगोठ यार मोहम्मद में आहिस्ता मदरसा वेंदड़ 10 वरनि जी मासूम न्याणी रमशा खे पुरस्रान नमूने गुम थी 2.5 महीना गुज़री विया आहिनि। शाह लतीफ़ थाणे ते केस दाख़िल थियण बावजूद का भी कार्रवाई अमल में न आंदी वई आहे। रिमशा जे अमन नसरीन, पीओ मोहम्मद रियाज़ ऐं ॿियनि भातियुनि समेत पाड़े वारनि तरफ़ां आवामी प्रेस क्लब मलिर पहुची कॉन्फ्रेंस बाद एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते रिमशा जे बाज़ियाबी करायो जा उगनारींदड़ नारा हणी रहिया हुआ। रिमशा जे अमड़ नसरीन रोईंदे साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजी 2 न्याणियूं आहिनि, वॾी रिमशा ऐं नंढी आयशा मदरसा पढ़णु वेंदी आहे, जिथां मुंहिंजी वॾी न्याणी 10 वरनि जी रिमशा 24 सेप्टेम्बर ते मदरसे वई त गुम थी वई। उनखे आसमान खणी वियो या ज़मीन ॻही वई। उन हुकुमराननि खां मुतालबो कंदे चयो आहे त अव्हां जूं बि न्याणियूं आहिनि, मुंहिंजी न्याणी बाज़ियाब कराइण में मदद कयो। जेकॾहिं हिकु हफ़्ते अंदरि मुंहिंजी न्याणी बाज़ियाब न कराई वई त मां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। उन मौक़े ते रिमशा जे पीओ रियाज़ चयो त असांजे घर में कोराम मतल आहे। वाक़े वारे ॾींहुं राति 1 बजे ताईं शाह लतीफ़ थाणे ते असांखे विहारे ऐं केस दाख़िल कयो वियो। अॼु ॾींहं ताईं उन्हनि न घर जो मुआइनो कयो आहे, न ई पाड़े वारनि खां का पुछा गुछा कई आहे। पुलिस जे रवैये ते एहतजाज ऐं ॾुख जो इज़हार कयूं था। हुन कोर कमांडर कराची, IG सिंध ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट ऐं DIG कराची ऐं SSP मलिर खां मुतालबो कयो त मुंहिंजी मासूम न्याणी 10 वरनि जी रिमशा खे ज़ालिमनि जे चंगुल मां बाज़ियाब कराए ऐं असांजी मदद कई वञे।